हरि ओम नमः शिवाय। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। प्यारा भक्तों, कल पाण मां दुर्गा जे 4 रूपन जी कथा जो गुणगान कयो, जंहिंमें पाण माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा ऐं माता कुष्मांडा जी लीलाउनि जो गुणगान कयो। अचो त पाण इन कथा के अॻिते जारी कयूं। माता दुर्गा जो 5हों रूप स्कंद माता जो आहे। भगवान स्कंद जी माता हुअण सबबा माता के स्कंद माता यानी स्कंद जी माता चयो वेंदो आहे। स्कंद माता जी गोद में स्कंद भगवान विराजमान हूंदा आहिनि। स्कंद माता जूं 4 भुजाऊं आहिनि, जिन मां मथे वारे साॼे हथ में स्कंद भगवान विराजमान आहिनि ऐं हेठे वारे साॼे हथ में कमल जो गुल आहे ऐं खाॿे पासे जे हेठे हथ में कमल जो गुल आहे ऐं मथियों हथ वर मुद्रा में आहे। स्कंद माता कमल जे गुल ते विराजमान थींदियूं आहिनि, तंहिं करे उनखे पद्मासना देवी बि चयो वेंदो आहे ऐं स्कंद माता जी सवारी शींह बि आहे। भक्तों, स्कंद माता जी पूजा करण सां बाल रूप स्कंद भगवान जी पूजा बि पाण ही थी वेंदी आहे ऐं इहा विशेषता सिर्फ़ स्कंद माता खे ही प्राप्त आहे। प्यारा भक्तों, स्कंद भगवान कार्तिकेय भगवान के चयो वेंदो आहे। प्यारा भक्तों, माता दुर्गा जे 6 रूप जो नालो आहे देवी कात्यायनी। अगूणे वक्त में एक ऋषि कात्यायन नाले सां थिया हुआ, जिन घणनि सालनि ताईं माता भगवती जी तपस्या कई हुई ऐं उन्हनि जी इच्छा हुई त माता उन्हनि जे घर में धीअ जो जन्म वठे। चयो वेंदो आहे त दैत महिषासुर जो वध करण वास्ते जॾहिं ब्रह्मा, विष्णु ऐं महेश पंहिंजे तेज जे अंश सां दुर्गा खे उत्पन्न कयो हो, तॾहिं मां ऋषि कात्यायन ही सभिनी खां पहिरीं उन्हनि जी पूजा कई हुई। उन वजह सां माता दुर्गा जे हिन रूप जो नालो देवी कात्यायनी पियो ऐं ईअं बि मञियो वेंदो आहे त इन ही देवी ऋषि कात्यायन जे घर में धीअ जो जन्म बि वरितो हो। प्यारा भक्तों, देवी कात्यायनी जूं 4 भुजाऊं आहिनि, जिन मां साॼे पासे वारो मथियों हथ अभय मुद्रा में आहे ऐं हेठियों हथ वर मुद्रा में आहे ऐं खाॿे पासे जे मथे हथ में तलवार ऐं हेठे हथ में कमल जो गुल विराजमान आहे। माता कात्यायनी धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष जे ॾियण वारी आहे। सभई चओ जय कात्यायनी माता। प्यारा भक्तों, माता दुर्गा जो 7हों रूप माता काल रात्रि जो आहे। माता काल रात्रि जो शरीर कारो आहे, जंहिं करे उन्हनि खे काली माता जे नाले सां बि सुञातो वेंदो आहे। माता दुर्गा जो ही रूप तमामु भयानक आहे, जंहिंमें माता जूं 3 अखियूं आहिनि, गले में खोपड़ियुनि जी माला ऐं हॾियनि कंकालनि जा आभूषण आहिनि ऐं उन्हनि जे नक मां बाहि जा शोला निकिरंदा रहंदा आहिनि। माता काल रात्रि जी सवारी गॾु आहे। असुर रत बीज उर्फ रपू जो संगार करण वास्ते माता दुर्गा पंहिंजे स्वर्ण छवीअ मां काल रात्रि माता जी उत्पत्ति कई। जंहिं वक़्तु माता काल रात्रि रपूअ जो वध कयो, तॾहिं माता काल रात्रि रत बीज जे रत जो कतरो कतरो पी उनखे धरती ते किरण खां बचायो, छो त रपूअ खे वर मिलियल हो, जंहिंजे करे उन जे रत जी हिकिड़ी हिकिड़ी बूंद धरती ते किरण सां हिकु ॿियो रपू पैदा ते थियो। तंहिं करे माता काल रात्रि उन जो रत पी ज़मीन ते किरण खां बचायो। प्यारा भक्तों, माता काल रात्रि जो साॼे पासे जो मथियों हथ वर मुद्रा में आहे तथा हेठियों हथ अभय मुद्रा में आहे ऐं खाॿे पासे जे
मथे हथ में वज्र तथा हेठे हथ में खरग धारण कयल आहे। प्यारा भक्तऊं, माता काली हमेशा शुभ फल प्रदान कंदी आहे। तंहिं करे माता काल रात्रि जो नालो शुभंती बि आहे। प्यारा भक्तऊं, दानव, दहेत, राक्षस, भूत ऐं प्रीत वग़ैरह माता काल रात्रि जे सुमरण सां ई कंबी वेंदा आहिनि। माता कालीअ जे भक्तनि खे आग, जल, जीव जंतर ऐं दुश्मन जो भउ नाहे थींदो। सभई चओ जय माता काल रात्रि। प्यारा भक्तऊं, मां दुर्गा जे 8 रूप जो नालो आहे महागौरी। माता गौरीअ जो रंग खीर जहिड़ो अछो, उन्हनि जा आभूषण ऐं वस्त्र बि सफ़ेद आहिनि। असुर रत बीज जो संगार करण खां पोइ माता काल रात्रि गंगा में स्नान करे गोरो सफ़ेद रंग हासिल कयो। तंहिं करे उन्हनि जो नालो महागौरी रखियो वियो। माता महागौरी जूं 4 भुजाऊं आहिनि, जिन मां साॼे पासे जो मथियों हथ अभय मुद्रा में आहे तथा हेठे हथ में त्रिशूल आहे ऐं खाॿे पासे जे मथे हथ में डमरू आहे ऐं हेठियों हथ वर मुद्रा में आहे। प्यारा भक्तऊं, माता गौरी जी सवारी नंदी बैल आहे। देवी महागौरीअ जी पूजा सां सभु पाप ऐं बुरा कर्म नाश थी वेंदा आहिनि ऐं पाप ऐं दुख उन्हनि जे भक्तनि जे वेझो तक न वेंदा आहिनि। प्यारा भक्तऊं, माता दुर्गा जे 9 रूप जो नालो सिद्धिदात्री आहे। ही सभिनी सिद्धियुनि जे ॾियण वारी आहे। तंहिं करे उन्हनि खे सिद्धिदात्री, सिद्धि ॾियण वारी चयो वेंदो आहे। माता सिद्धिदात्रीअ जी ही कृपा सां भॻवान शिव जो अधु शरीर देवीअ जो थी वियो हो ऐं हू अर्धनारेश्वर जे नाले सां मशहूर थिया हुआ। माता सिद्धिदात्रीअ जी सवारी शींहुं आहे ऐं हू कमल जे गुल ते बि विराजमान थींदियूं आहिनि। प्यारा भक्तऊं, माता सिद्धिदात्रीअ जूं 4 भुजाऊं आहिनि, जिन मां साॼे पासे जे हेठे हथ में चकर तथा मथे हथ में गदा आहे ऐं खाॿे पासे जे मथे हथ में कमल पुष्प तथा हेठे हथ में शंख आहे। सभई चओ जय माता सिद्धिदात्री। प्यारा भक्तऊं, नवरात्रनि जे आख़िरी ॾींहुं माता सिद्धिदात्री जी पूजा पूर्ण करण खां पोइ सभु मनोकामनाऊं पूरियूं थी वेंदियूं आहिनि। नवरात्रनि जे 9 ॾींहंनि में माता जे इन्हनि 9 रूपनि जी पूजा विधीअ सां कई वेंदी आहे ऐं माता जा एकाणा पिणु रखिया वेंदा आहिनि। माता सिद्धिदात्रीअ जे ॾींहं खे दुर्गा अष्टमी जो ॾींहुं बि चयो वेंदो आहे। उन ॾींहुं माता जे हर मरी मंदर में हवन कयो वेंदो आहे ऐं माता जी पूजा बि कई वेंदी आहे। प्यारा भक्तऊं, अगरि तव्हांखे हिन कथा मां माता जे नवरात्रनि जी ॼाण मिली हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त ॿियनि माण्हुनि खे बि पंहिंजे धर्म जे बारे में ॼाण हासिल थिए। उन्हनि खे बि नवरात्रनि जी 9 माताउनि जा नाला ऐं उन्हनि जे पूजा जे बारे में मालूमात हासिल थिए। सभई चओ जय माता दी।